जी दोस्तों, असीं बेस कैंप ते मौजूद आहियूं। लॻभॻि फेरमिडेस खां तक़रीबन 3 घंटनि जो सफ़र आहे बेस कैंप पहुचण में। ऐं हितां जो अमी ही दिलकश मंज़र ॾिसी रहिया आहियो। असांजे पोयूं हीअ जेकी पीक आहे तंहिंखे किलर माउंटेन सॾंदा आहिनि। छा किलर माउंटेन जो नालो तॾहिं पियो जॾहिं हर साल ही तक़रीबन 5 खां 6 जानूं ज़ाया करणु लॻियूं आहिनि। त इन माउंटेन जो नालो किलर माउंटेन आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुनिया जी 7 नंबर में हाईएस्ट माउंटेन आहे। असीं हिते मौजूदु आहियूं पंहिंजी टीम सां गॾु। असांजी टीम बि हिते मौजूदु आहे, ग्राफिक करे रही आहे। ऐं शाम इंशाअल्लाह असीं निकिरंदासूं वापसी लाइ। असांजी शाम वापसी इंशाअल्लाह फेरमिडेस लाइ थींदी ऐं उनखां पोइ सुबुह असां पतन वेंदासूं।